वारन तालके में बदअमनी वधी वई फुरियूं रोज़ जो मामूल बणिजी वञण सबबि रहवासी सख़्त परेशान आहिनि, पर पुलिस इंतज़ामिया ॾोहनि ते ज़ाब्तो न आणे सघी। ॾोहारियुनि वारन तालके जे वापारियुनि ऐं आम शहरियुनि खे पंहिंजी हेठि लिस्ट ते आणे छॾियो। हिकु महीने अंदरि वार, लालू राइक, गाजी खावड़ शहरनि में फुरियूं, धाड़ा ऐं चोरियूं तमामु घणो वधी वियूं, पर पुलिस जोगी कार्रवाई न करे सघी। बदअमनी वधण सबबि आम शहरियुनि समेत वापारी तबिको सख़्त परेशान बणियल आहे। कुझु ॾींहं अॻु हमल महला में निजी क्लिनिक भरिसां स्टोर हलाईंदड़ रमीज़ शेख खे अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी ज़ख़्मी करे फ़रार थी विया। 10 ॾींहं अॻु घर खां बैंक में पैसा ऑनलाइन करण लाइ वेंदड़ होलसेल वापारी 3 अणॼातल हथियारबंद मोटरसाइकिल सवार शहर जी मुख्य बाज़ार मां हथियारनि जे ज़ोर ते 5 लख रुपया फुरे फ़रार थी विया। निजी टीवी जे कैमरामैन समेत वापारी ऐं आम शहरी फुरबा रहिया। वारा में ॾोह वधण ख़िलाफ़ वापारियुनि, दुकानदारनि, ट्रांसपोर्टनि जे इतिहाद जे सॾ ते जुमे ॾियारे शहर अंदरि मुकमल शटरबंद ऐं फीता रोक हड़ताल पिणु कई वई। सन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वारा वासियुनि जो चवणु हो त हिते क्राइम वधण जो सबबु हूंदो आहे उहो इहो इन जे करे हूंदो आहे त हिते ॾोहारी क्राइम करे हमल डंड किरास करे टपी वेंदा आहिनि त पोइ ॾोहनि जी ख़बर न पवंदी आहे त ॾोहारी किथे आहिनि। हाणे रही ॻाल्हि इहा त हितां जी जेका पुलिस आहे, मुंहिंजे नज़र में जेके ही वारदातूं थियूं आहिनि, जीअं ज़मीर शेख खे बेदर्दी सां विच शहर में क्लिनिक आहे जिते गोलियूं हणी उनखे जेको आहे सो ज़ख़्मी कयो वियो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त SSP साहिबु कमीशन पास ऑफिसर आहे, पर हिन वक़्त ताईं 20 ॾींहं गुज़रण जे बावजूदि उन ज़मीर शेख जो केस दाख़िल न थियो आहे। कल्ह पंहिंजो SSP साहिबु मैसेज करायो आहे, उनजी माउ वई आहे, उनजा भाइर विया आहिनि, ऑफिस में वेही मोटी आया आहिनि त SSP साहिबु मुलाक़ात न कई आहे। सरेआम होलसेल जो वापारी आहे मोहम्मद उस्मान कंबो, जंहिंखां विच बाज़ार में 5 लख फुर थिया आहिनि। उनखां बाद में 2 दुकानदारनि जा शटर भञी ॾोह कयो वियो आहे। 2 दुकानदारनि जा शटर भञी उनजे दुकाननि में गोलियूं रखियूं वयूं आहिनि। हीउ कहिड़ो मैसेज आहे? हिन असांजे इलाइक़े खे हिकिड़ो निंदण को स्टेट सम्झी करे हीअ सभु जेके कुझु कार्रवायूं थियनि थियूं, उहा मां ईअं सम्झां थो हिन वक़्तु जेका पुलिस जी रिट आहे उहा मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। मूंखे अफ़सोस आहे, सद अफ़सोस आहे त छो साईं ॾींहं ॾिठे जो 5 लख रुपए जो धाड़ो लॻो आहे, विच शहर मां हथियार बंदनि जेको आहे सो अची हयो आहे। उन खां पोइ हिकिड़ो दुकान भॻो आहे, ॿियो दुकान भॻो आहे ऐं असांखे थ्रेट ॾिना था वञनि। उन जे बावजूदि बि न ॼाण अलाए छो DIG साहिबु तव्हां नोटिस छो नथा वठो। नासिर आफ्ताब साहिब, मां अव्हां सां मुखातिब आहियां त तव्हां बाला ऑफिसर आहियो ऐं तव्हां जो किरदारु तमामु सुठो रहियो आहे, उन सुठे किरदार जे हुजण जे बावजूदि बि माना तव्हां अलाए छो नोटिस नथा वठो। इमरान अली कुरैशी साहिबु SSP कंबर शहदाद कोट नोटिस नथो वठे। ऐं कानून लागू जेके इदारा आहिनि उन्हनि खां गुज़ारिश थो कयां उन्हनि इदारनि खे त तव्हां जेको आहे सो चवंदा हुआ त असां आम शहरनि जे लाइ आहियूं, असां वापारियुनि ऐं पंहिंजे प्यारनि पाकिस्ताननि जे लाइ आहियूं, त तव्हां छो ख़ामोश आहियो साईं? असां सां हेॾे ज़ुल्म जे लाइ को नोटिस वठण खां तयारु कोन्हे। ऐं गुज़ारिश थो कयां त असांजो नोटिस वरितो वञे। जेकॾहिं नोटिस न वरितो वियो त वापारी दुकानदार ट्रांसपोर्टदार मुसलसल सरापा एहतिजाज हूंदी। वार लालू रैंक में हिकु ई वक़्तु जेको आहे 12 वारदातूं फुरनि जूं थियूं, शहरनि खां फुर कई वई। SSP जहिड़ो ऑफिसर 2 दफ़ा जेको आहे लंघी आयो, उनजे बावजूदि माना हू जेको टाइम ॾिए पियो त 3 ॾींहंनि में जवाबदार गिरफ़्तार थींदा। जवाबदार त गिरफ़्तार न पिया थियनि, पर वधीक 3 ॾोहारी जूं कार्रवाई ॿियूं पियूं थियनि। वारे में बि इहा सूरत हाल आहे। विच शहर मां ॾींहं ॾिठे जो हिकिड़ो वापारी फुरिजे थो पियो, उन ई वक़्तु साॻी अधु कलाक बाद गाजी खोवाड़ मां हिकिड़ो माण्हू फुरिजे थो पियो। इहा हिकु प्री प्लानिंग आहे जंहिंखे मुंहुं ॾिनो वञे चङे नमूने सां। ऐं इंतिज़ामिया जी लापरवाही जेका आहे उनखे ॾिसी हैरानगी थी थिए त इंतिज़ामिया करे छा थी, करणु छा थी वञे, उनजो मक़सदु कहिड़ो आहे। हिन वक़्त ताईं हिकु बि ॾोह जो जेको आहे न जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। लालू रैंक हुजे, वारा हुजे या गाजी खुआवड़ हुजे, न वरी परापरी तौर ते केस दाख़िल करे का इंक्वायरी, का जांच टीम का मुक़ररु कई वई आहे। मां सम्झां थो त हिन जे लाइ जीअं IG जेको आहे सिंध जेको आहे उनखे हिकु वॾी कमेटी जोड़णु खपे, जेका हिन सॼे तालके जी जेका मौजूदु आहे अमन अमान जी बिगड़ंदड़ सूरत हाल आहे उनखे नज़र में रखंदे का हिकिड़ी सर्च ऑपरेशन करणु घुरिजे। अहिड़ी ऑपरेशन जंहिंसां हिकिड़ो दरियाप जेको आहे अमन क़ाइमु थी सघे। ईअं न त 2 ॾींहं हिकिड़ी कार्रवाई थियनि थियूं, 2 ॾींहंनि खां पोइ वरी साॻियो ई ॾोहारी जेको आहे सरगर्म थी था वञनि।
हिते जेके ॾोहनि जूं जेके पाड़ूं आहिनि जेके खुतल आहिनि जिन जा कुझु ताक़तवर धुरियूं उनजी पुठ भराई कनि थियूं उन्हनि जा जेके साथारी बणियल आहिनि जेसि ताईं उन्हनि में हथ नथा पवनि तेसि ताईं आउं सम्झां थो हीअ जेके लोफर आहिनि जेके बदमाश आहिनि उन्हनि जूं इहे कार्रवायूं ख़तमु न थींदियूं। छा मसइलो आहे शहरनि खे ओचितो जेको आहे या इहो खणी चइजे शहरनि जेको आहे सो पंहिंजे MP सां गॾिजी जेको मज़मत कई उहो कारण आहे। हिते मुखालफ़ धर हिते कोन पर जेके नवाज़ साहिबनि जे मुखालफ़ धुर आहिनि ॿिया भली को परदे पुछे रखनि उन्हनि जी ड्रिब में पाथारी आहे उन्हनि वटि धाड़ेल बि रहंदा उहो कारण बि थी सघे थो। बाक़ी ओचितो कंहिं शहरी शरीफ़ शहरी खे ख़ासि करे वारा खे जॾहिं बि का हड़ताल थींदी आहे त ॿिए 3 ॾींहं खां पोइ शहरनि खां इंतकाम वरितो वेंदो आहे। हे जेको साहबु आयो आहे जतोई साहबु मूंखे ख़बर न आहे पहिरीं ॻाल्हि त इंस्पेक्टर आहे पर जेको कंट्रोल करे ॾोह बंदि कराइनि था त IG साहबु उन सॼी ज़ात जे उन कबीले जे माण्हुनि खे कढी छॾियो। कबीलो सॼो को ॾोह कोन कंदो आहे त बाबा मंगरार छो चांडियो छो ॿी ज़ात छो उन ज़ात जे करे सॼो इलाइक़े में उहे ऑफिसर हलिया वञनि इहा बि नाइंसाफ़ी आहे। राति बि जेको आहे हिकिड़ो थी आहे मां चौकीदार बि असांजे शहरी न ख़बर न आहे जेको रातो को थियो आहे त उन में त उन्हनि रंबा आया आहिनि ऐं हुननि 3 खड़का कया हूंदा चौकीदार बि अलाए नज़र कोन था अचनि सम्झ में ॻाल्हि नथी अचे ईअं ॼण शहर हाणे असांजो बिना सहारे थो हले हुकूमत विच शहर मां हज़ारे जिथे माण्हू मौजूदु आहिनि उते हथियारनि जे ज़ोर ते माण्हुनि खां फुरकाई थी वञे ऐं हिन वक़्तु जेका दुकानदारनि खां फुर थी आहे या जेका चोरनि जी तेज़ीअ सां वारदात आहे इहा हिकिड़े कानून खे चैलेंज करणु आहे ऐं इंतिज़ामिया खे बि हिन ते सोचणो खपे चूंडियल नुमाइंदनि खे बि हिननि ते सोचणो खपे हिन शहरनि खे बि हिननि ते मामलनि ते सोचणो खपे त ही चोरियुनि जूं वारदातूं ओचितो जेको आहे छो शुरू थी वियूं आहिनि। हर रोज़ दुकान पिया भॼनि हर रोज़ फुरियूं पियूं थियनि मिसाल जीअं कंबो साहिबु आहे उस्मान उनजे मुलाज़िम खां 5 लख रुपया फुराया विया आहिनि हू हिकिड़ो मज़दूर माण्हू आहे जेको 5 शयूं खपाए ऐं उतां गॾु कंदो आहे। हाणे उन माण्हुनि खां जो फुर थींदी उन दुकानदारनि खां फुर थींदी त उहे वेंदा काॾे इन करे असां चऊं था त चूंडियल नुमाइंदा ऐं इंतिज़ामिया इन ते एक्शन खणे ऐं शहर जे अंदरि जेके अॻु में चौकियूं हूंदियूं उहे ख़तमु कयूं आहिनि कहीं बि चौराहे ते को पुलिस वारो न आहे बीठो ऐं असां अॻु में बि इहे मुतालबा कंदा आहियूं अॻु में बि इहे चोरियुनि जूं फुरियुनि जूं वारदातूं हूंदियूं आहिनि त CCTV कैमराऊं लॻायूं वञनि उहे CCTV कैमराऊं हूंदियूं ख़बर पवंदी त चोर ॾोहारी कहिड़े पासे वञे पियो उन करे उहे फौरी तौर ते DC साहब खे अर्ज़ु था कयूं त हू जेको आहे एक्शन खणे ऐं हर चौराहे ते CCTV कैमरा लॻाए। असुल में असां वटि दहशतगर्दी फुरूं धाड़ा हलनि पिया 2 साल मुकमिल ठापर हुई 2 सालनि खां बाद में वरी जेको आहे दहशतगर्द वरी धाड़ेल वरी बदमाश निकिरी करे हिन शरीफ़ शहरनि खे तंग पिया कनि कॾहिं उस्मान जी सूरत में फिरियो थो वञे त कॾहिं रमीज़ शेख खे गोलियूं हयूं थियूं वञनि त कॾहिं रुस्तम तुंहिंजे जो कटीदारे जो दुकान भञियो थो वञे त राति ताज़ो अब्दुल गफ़ार सुमरे जो दुकान भॻो वियो आहे। छा असांखे ही चैलेंज करणु था चाहिनि जे चैलेंज करणु था चाहिनि त सिंध TV जे न्यूज़ जे थ्रू मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां न तव्हां कल्ह ई सिला हुयासीं न अॼु ई सिलायूं बदमाश जो का कुझु बि न थींदो आहे ही मज़लूम जेके असां सभु गॾु थींदासीं त बदमाश थोरा आहिनि कुझु बि नथा असांखे करे सघनि जेकॾहिं उन्हनि खे इहा भुल आहे त असां दुकानदारनि खे इहो हिसायूं था त रोज़ चोरियूं करे रोज़ फुरियूं करे उन्हनि खे तव्हांजे थ्रू हिन पब्लिक जे थ्रू ॿुधाइण थो चाहियां त असां डिॼूं हिकु अलाह जी ज़ात कयूं था जंहिंजे कंट्रोल में असांजी जान आहे IG सिंध DIG SP लाड़काणो खां त छा तव्हांखे ख़बर कोन थी पवे त ही 5 ॾींहंनि खां 12 जा वापारी सरापा एहतिजाज लॻा पिया आहिनि कारोबार बंदि करे चौंकनि ते धरणा आयूं वेठा आहिनि। छा असांखे शौक़ु आहे असांखे पंहिंजे बचनि जी रोज़ी करण बि नथी ॾिनी वञे हिन शहर जे अंदरि काफ़ी मसइलनि जहिड़ा हूंदे बि पर असां रहे पियूं ॾाढनि जा कख आहिनि हिते असांखे बदमाशी न खपे। इहा न हली आहे पुलिस जी न हली आहे सूबेदार जी न हली आहे DSP SP न हली आहे जो को एक्शन कोन था वठनि ऐं उन सां गॾो गॾु मां शहरनि खे अपील कंदुसि त उहो पाण बि थोरो होशियारु रहनि ऐं हिकिड़ियूं कमेटियूं ठाहिनि जीअं चौकीदार सिस्टम जेको आहे सो उनखे वरी को बहाल कनि ऐं मां हितां जे वारा जे बाअसर कबीलनि खे बि गुज़ारिश कंदुमि त उहो बि हिन मसइले में तावन कनि शहरनि जी हिफ़ाज़त लाइ उहो पाण खे सरगर्म कनि ख़ाली वेही फेसबुक ते बयानु ॾियणु
या मीडिया ते बयान ॾियण सां या मज़म्मत करण सां कुझु बि न थींदो। उहे कुझु पाण बि एक्शन वठनि ऐं अलाह साईं हुननि खे तौफ़ीक़ ॾिनी आहे, हुनजा वसाइल बि आहिनि, हुनजो उहे बि अचनि मैदान में ऐं ज़ाती तौर बि कोशिशूं करे असांजो तहफ़ुज़ कनि शहरनि जो। मशहद सॼो दारोमदार जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे ॿिनि शयुनि ते, ख़ासि करे हिकिड़ो रोड रस्ता, ॿियो अमन अमान आहे। रोड रस्ता त परिवार में आहिनि कोन, पर उन ते बि कुझु टाइम अमन अमान हुयो, जंहिंजे करे शहर जी मशहद कुझु सही पियो हले, रोज़गार वग़ैरह सही पियो हले। पर हिते जॾहिं खां वरी सूबेदारनि जी मटासटी जो सिस्टम हलियो आहे त ॾोह बि शुरू थी विया आहिनि। हाणे हीअ शहर जा माण्हू परेशान, कंहिं ते इल्ज़ाम बि नथा हणी सघनि, कंहिंखे आंगुर नथा खणी सघनि, पर हू जेको आहे सो एतिरो परेशान आहिनि त असां पंहिंजो रोज़गार धंधो कहिड़े बुनियाद ते करे सघूं, कीअं कयूं, पंहिंजो बचाव कीअं कयूं। उनजे करे हिते असांखे इहो सम्झे चवंदा त विढ़नि सां लताड़जनि ॿूढ़ा, उन ॿूढ़नि जे हिसाब सां हीअ ग़रीब माण्हू लताड़िजे थो पियो, जंहिंजे करे हीअ सभु परेशान आहिनि। ऐं महीनो अॻु अहिड़ियुनि ॾोहारी वारदातुनि बाद लालू रैंक में शहर जी सियासी समाजी ऐं मज़हबी दौरनि धरणो हयो हो, जंहिं ते SSP खंभ शिदात कोट ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु करायो। पर अञा ताईं मुलविस ॾोहारी बि गिरफ़्तार न थिया ऐं न ई फुर्तियल सामान वापसि थियो। वाराह में सियासी समाजी धुरियूं थोरे आम शहरी हिन वक़्तु सरापा एहतजाज आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पुलिस असराइतू तहरुक वठी वाराह तालके मां बदअमनी जो मुकमल तौरु ख़ात्मो आणे।